अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे ठीक हूंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पत्थर दिल ड्रामो फ़िलहाल बंदि कयो वियो आहे ऐं उन जी जाइ ते तव्हांखे ड्रामो दोलाब ॾिसण लाइ मिलंदो ऐं जल्द खां जल्द तव्हांजी स्क्रीन ते नशर कयो वेंदो ऐं तव्हां दोलाब ड्रामो ॾिसी सघंदो। इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो एंड ताईं ॾिसंदा जीअं तव्हांखे पूरी अपडेट जी ॼाण मिली सघे। ऐं इन खां पहिरियां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त असांजे चैनल ते नवां आहियो त असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं बेल आइकन खे ऑल करे छॾींदा जीअं हर अपडेट सभ खां पहिरियां अव्हांखे मिलंदी रहे। तो दोस्तों हलूं था पंहिंजी मेन टॉपिक जी तरफ़। दोस्तों तव्हां ॾिसंदो त दोलाब ड्रामे में भलनि अदाकारनि जी एंट्री थी रही आहे, जंहिंमें तव्हां ॾिसंदो त अब्बास गुल ओडाणो, मज्जू ऐं मीर जी बि एंट्री थी रही आहे ऐं मीर जी एंट्री वक़्त खां गॾु थींदी। ऐं दोस्तों तव्हां ॾिसंदो त दोलाब ड्रामे में भला भला अदाकार आहिनि ऐं भला भला सीन लिखिया विया आहिनि जेके तव्हांखे जल्द खां जल्द ॾिसण लाइ मिलंदा। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त वीडियो एंड ताईं ॾिसंदा। तेसिताईं असांखे ॾींदा इजाज़त, दुआउनि में गॾु। अल्लाह निगहबान।